अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी ऐं मां आहियां फराशा। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान ईरान ते हमले के आलमी कानून जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। नायब वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त ॻाल्हियुनि में अॻभराई बावजूद ईरान ते हमलो कयो वियो। बैकडोर राब्तनि ज़रिए पाकिस्तान मामला सुलझाइण जी कोशिश कई। ईरान असांजो पाड़ेसरी ऐं दोस्त मुल्क आहे। अॼु बि असां ईरान सां गॾु बीठा आहियूं। सेनेट जे इजलास दौरान ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो त आयतुल्लाह ख़ामनाई जी शहादत ते वज़ीर आज़म बयान जारी कयो। ईरान लाइ हर फॉरम ते आवाज़ उथारियो। पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिं ईरान ते हमले जी मज़म्मत कई। ईरान मसइले जे हल लाइ हाणे बि कोशिशूं करे रहिया आहियूं। रूस ईरान ते अमरीकी हमला बंदि न करण ते टीं आलमी जंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। रूस ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं ट्रंप ईरान में हुकूमत जी तब्दीली जे जनून खे न छॾियो त टीं आलमी जंग लॻी सघे थी। ईरान अमेरिका ऐं इसराइल जे हमले खे बर्दाश्त कंदो। अमेरिका ईरान मथां हमलो करे ईरानी क़ौम खे मुतहद कयो। अमेरिका ऐं इसराइल ईरान जंग सां पंहिंजनि शहरनि खे वधीक ख़तरे में विझी छॾियो आहे। अमेरिका दुनिया जे 14 मुल्कनि मां पंहिंजे शहरनि खे फौरी तौर ते निकिरण जो हुकुम ॾेई छॾियो। अमरीकी परॾे खाते विच ओभर वारनि मुल्कनि बहरीन, मिस्र, ईरान, इराक, इसराइल, गज़ा, उर्दन, कुवैत, लिबनान, ओमान, कतर, सऊदी अरब, शाम ऐं गॾियल अरब इमारात मां अमरीकी शहरनि खे निकिरण जी हिदायत करे छॾी। सऊदी जे गादी वारे हंध रियाज़ में 2 ड्रोन अमरीकी सफ़ारत खाने सां टकराइजी विया। सफ़ारत खाने खे बाहि विकोड़े वई। सऊदी हुकूमत पारां ड्रोन हमलनि जी तस्दीक। 8 ड्रोन किराइण जी दावा। रियाज़ इंतज़ामिया मूजिब ईरान मां ईंदड़ मिसाइल ऐं ड्रोन जो मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। ट्रंप पारां मार्चे वियल अमरीकी फ़ौजियुनि जो बदिलो वठण जो ऐलान। ईरान ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो इशारो। अमरीकी सेंटकॉम जे अमलदार चयो आहे त ईरान जे हमलनि में 6 अमरीकी फ़ौजी ऐं 18 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। 3 जहाज़ कुवैत में किरी तबाह थियण जी बि तस्दीक। दावा कई पई वञे त ख़लीज में मौजूद ईरानी जहाज़नि खे तबाह कयो वियो आहे। ख़िते में छिकतान वारी सूरतहाल सबबि पाकिस्तान खां विच ओभर जे मुल्कनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ 116 उॾामूं मुअतल। ज़रियनि मूजिब कराची एयरपोर्ट खां दुबई, अबूज़ाबी, कतर, शारजाह, कुवैत ऐं बहरीन लाइ 32 उॾामूं मुअतल कयूं वियूं। इस्लामाबाद एयरपोर्ट खां दुबई, अबूज़ाबी, दोहा, बहरीन, कुवैत, शारजाह ऐं ॿियनि शहरनि जूं 28 उॾामूं बि बंदि। अबूज़ाबी, कतर, कुवैत ऐं बहरीन खां लाहौर एयरपोर्ट तां 20 उॾामूं बि न वयूं। फैसलाबाद खां 4 ऐं कोयटा एयरपोर्ट खां विच ओभर ॾांहुं 2 उॾामूं मुअतल रहियूं। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी सां वाधि $1 जे क़दर में घटिताई रिकॉर्ड। स्टॉक एक्सचेंज में 1,56,000 जी हद बहाल। डॉलर सस्तो थी वियो। कारोबारी हफ़्ते जे ॿिए ॾींहं ते वापार जी शुरूआत में इंडेक्स 4,000 पॉइंटुनि जी वाधि बैदि 1,56,106 पॉइंटुनि जी सतह ते पहुची वियो।